सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 8 मज़मून साइंस बाब 3 सबक 12 बाब जो तत भाङो ॿियो चैप्टर समरी पार्ट 2 ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां बाब जे तत यानी ख़ुलासे जो ॿियो हिसो ॾिसंदासीं। ॿारो असां ॾिठो त बायोटेक्नोलॉजी या बायोटेक is the branch of science which deals with the use of microorganisms, animal cells, plant cells, or their components to produce useful products for humans. यानी साइंस जी उहा शाख जेका जरसूमनि जानदारनि जे जीव घरनि या उन्हनि जे जुज़नि जी तब्दीली ऐं इस्तेमाल सां इंसाननि लाइ कारआमद पैदावार हासिल करण बाबति हुजे, उन्हीअ खे इल्म फ़न हयात चइजे थो। ॿारो असां इल्म फ़न हयात जे मुतलिक़ नुक़साननि खे पढ़ंदे इहो बि ॾिठो त बायोटेक्नोलॉजी खे ग़लति तरीक़नि सां बि इस्तेमालु करे ऐं माण्हू नाजाइज़ फ़ाइदो कमाए सघनि था या नाजाइज़ कमु करे सघनि था। उन जे करे ज़रूरी आहे त इल्म फ़न हयात खे इख़लाक़ी हदुनि जे अंदरि ई इस्तेमालु कयो वञे ऐं ग़ैर अख़लाक़ी तरीक़ा इस्तेमालु न कया वञनि या उन मां ग़ैर इख़लाक़ी फ़ाइदा न वरिता वञनि। उन जे करे असां हिन डेफिनेशन खे या इल्म फ़न हयात या बायोटेक्नोलॉजी जी डेफिनेशन खे थोरो तब्दील करे हीअं लिखंदासीं। इल्म फ़न हयात साइंस जो अभ्यास आहे जंहिंमें जानदार जीव घरनि ते मादे ऐं इल्म कारीगरी यानी टेक्नोलॉजीअ जे इस्तेमाल सां अख़लाक़ियाती अंदाज़ में लाभ हासिल करियूं था। Biotechnology is the study of science that deals with the application of technology and materials on living organisms to derive a benefit in an ethical manner. So, हिन में असां ethics जी ॻाल्हि कई या ख़िदायात जी ॻाल्हि कई। Genetic engineering is the scientific process of changing the genetic coding of an organism by inserting and replacing a section of a gene with a new one. जीनियाती इंजीनियरिंग हिकु साइंसी तरीक़ो आहे जंहिंमें हिकु जरसूमीअ जे जीनियाती इशारे वारी तहरीर यानी जेनेटिक कोडिंग खे बदिलाइण लाइ हिकु ॿाहिरियों जीन या उन जो हिसो जरसूम में दाख़िल कयो वेंदो आहे। असां जेनेटिक इंजीनियरिंग जी तफ़सील ॾिठी इंसुलिन ठाहिण वारे मिसाल ते त इंसुलिन कीअं ठहंदी आहे। सो अचो त हिनखे हिकु दफ़ो वरी दोहिरायूं। ॿारो असां सबक 5 में ॾिठो त इंसुलिन कीअं ठहंदी आहे। अचो त असां हुनखे हिकिड़ो दफ़ो वरी वरजाए ऐं ख़ुलासे जे तौरु ॾिसी सघूं। असां इंसानी जीव घड़े यानी लबलबे जे सेल मां इंसुलिन ठाहिण वारी जीन कढंदा आहियूं ऐं ॿिए तरफ़ असां बैक्टीरिया मां प्लाज़मिड कढंदा आहियूं। पोइ प्लाज़मिड जो हिकिड़ो हिसो कटे छॾींदा आहियूं ऐं उन में ई जेका इंसुलिन वारी जीन आहे उहा लॻाए छॾींदा आहियूं ऐं असांखे रीकम्बिनेंट प्लाज़मिड मिली वेंदो आहे। हिन प्लाज़मिड खे असां वरी जेको आहे उहो बैक्टीरिया में विझंदा आहियूं ऐं असांखे ट्रांसजेनिक बैक्टीरिया मिली वेंदो आहे। पोइ असां हुन ट्रांसजेनिक बैक्टीरिया खे कल्चर में अफ़ज़ाइश लाइ रखी छॾींदा आहियूं ऐं पोइ जॾहिं उहो अफ़ज़ाइश करे ईंदो आहे ऐं कल्चर में तमामु घणी इंसुलिन ठही वेंदी आहे त पोइ असां इन इंसुलिन खे ख़ालिस करण लाइ कशीद कंदा आहियूं, हुन मां कढी वठंदा आहियूं, एक्सट्रैक्ट करे वठंदा आहियूं ऐं उन खां पोइ हुनखे बोतलुनि में बंदि करे सुइयुनि में विझी ऐं मार्केट में पहुचाईंदा आहियूं। Bacteria is used in genetic engineering because of its ability to multiply in shortest span of time. बैक्टीरिया खे जीनियाती इंजीनियरिंग यानी जेनेटिक इंजीनियरिंग में इस्तेमालु कयो वेंदो आहे छाकाणि त उन में तमामु थोरे वक़्त में घणी नस्ली वाध कराइण जी क़ाबिलियत आहे। पर इन खां सवाइ बि बैक्टीरिया जा ॿिया बि सवलायूं या सहूलियतूं आहिनि जंहिंजे करे असां उनखे जेनेटिक इंजीनियरिंग में इस्तेमालु कंदा आहियूं। अचो त उन्हनि खे विरजायूं त कहिड़ियूं आहिनि। ही हिकु घड़ा जानदार आहिनि, जीव घड़े जी बनावट सादी आहे। ही हर हंधि मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जी अवेलेबिलिटी अबंडेंट आहे। घुर्बल हालतुनि में तेज़ीअ सां वधंदा आहिनि यानी जेकॾहिं हुननि खे सूटेबल कंडीशन्स ॾिजनि त उहे तमामु स्पीडी मल्टीप्लिकेशन जे अमल सां गुज़रंदा आहिनि। DNA हिकु नंढे हिसे प्लाज़मिड में बि हूंदो आहे ऐं नंढे हिसे खे इस्तेमालु करणु आसान आहे। प्लाज़मिड मां जीन कटे सघजनि था ऐं वधाए बि सघजनि था। बैक्टीरिया DNA सीक्वेंस जे कटण वारो एंज़ाइम यानी रिस्ट्रिक्शन एंज़ाइम ठाहिण जी पाण सलाहियत रखंदा आहिनि।
Biotechnology is now applied in the field of medicine, agriculture, environment, and industries. इल्म फ़न हयात खे हाणे दवाउनि ज़राअत माहौलियात ऐं सनअतुनि में इस्तेमाल में आंदो वेंदो आहे। असां ॾिसी चुका आहियूं त बायोटेक्नोलॉजी जूं 4 ब्रांचिस आहिनि, हिकिड़ी ब्लू, हिकिड़ी ग्रीन, हिकिड़ी रेड, हिकिड़ी वाइट। नीरी जेका आहे सामूंडी हयात सां तालुक़ु रखे थी, साई ज़रई आहे ऐं ज़रई शयुनि जे ठाहिण में उन जे इस्तेमाल सां तालुक़ु रखे थी। ॻाढ़ी तिबी यानी मेडिकल आहे, उहा दवाउनि ऐं वैक्सीन वग़ैरह सां तालुक़ु रखे थी। अच्छी इंडस्ट्रियल आहे जेका सनअतुनि सां तालुक़ु रखे थी। Vaccines and insulin are everyday biotechnological products. इंसुलिन ऐं वैक्सीन रोज़मर्रा जूं इल्म फ़न हयात वारियूं मसनूआत आहिनि। असांखे ख़बर आहे त इंसुलिन ज़ियाबितिस जे इलाज लाइ इस्तेमालु थींदी आहे। ज़ियाबितिस उहो मर्ज़ु आहे जॾहिं असांजे जीव घरड़े में ग्लूकोज़ न वञी सघंदो आहे, छो त असांजे जिस्म में इंसुलिन लबलबे में कोन ठहंदी आहे, पैंक्रियास में, ऐं उनजे करे जीव घरड़े जा ताला कोन खुलंदा आहिनि जेके ब्लड शुगर खे अंदरि अचणु ॾियनि। ॿिए तरफ़ असांखे ख़बर आहे त असां वटि काफ़ी मोतमार बीमारियूं दुनिया में मौजूदु आहिनि जिन खां बचाव करणु ज़रूरी आहे। उहे ई बीमारियूं आहिनि ऐं उन्हनि खे बचाइण लाइ असां वैक्सीन यानी टुका लॻाईंदा आहियूं नंढे ॿार जे ॼमण खां वठी ऐं उनखे 1.5 साल ताईं। ॿारो असांखे ख़बर आहे त ज़ियाबितिस जे मर्ज़ में अखियूं, दिमाग़, दिलि, ॾंद, असांजूं रॻूं ऐं नसूं, असांजो निकाल वारो सिरिश्तो, उन में बुकियूं बि शामिल आहिनि, असांजूं तंतूं ऐं असांजा पेर तमामु घणो मुतासिर थींदा आहिनि। उहे कमु करणु छॾे ॾेई सघनि था। उन जे करे ज़रूरी आहे त हथरादू इंसुलिन वापराए ज़ियाबितिस जो मरीज़ पंहिंजे ब्लड शुगर खे ज़ाब्ते में रखी हिननि मर्ज़नि खां बचे। उन जे करे ज़ियाबितिस सां जेके लॻल बीमारियूं आहिनि उन खां बचण लाइ ज़रूरी आहे त इंसुलिन इस्तेमालु कजे ऐं इंसुलिन असांखे बायोटेक्नोलॉजी जे ज़रिए मिले थो। उन जे करे उहा हिकिड़ी रोज़मर्रा वारी शइ आहे। टुका या वैक्सीन बायोटेक्नोलॉजी जो हिकिड़ो ॿियो प्रोडक्ट आहे जेको रोज़मर्रा इस्तेमाल में अचे थो। टुका असल जीवड़े जा बेज़रर कमज़ोर कयल हिसा या टुकड़ा हूंदा आहिनि जिन में एंटीजन मौजूदु आहे। उहे जिस्म में दाख़िल थियण सां मदाफ़ती सिरिश्ते खे फ़आल करे एंटीबॉडीज़ ठहिराईंदा आहिनि ऐं असांजो इम्यून सिस्टम उन्हनि खे यादि रखंदो आहे। पोइ असल जीवड़े जे हमले जी सूरत में असांजो जिस्म तुर्त मुक़ाबिलो करे उन इन्फेक्शन खे ऐं उन जीवड़े खे इन्फेक्शन थियण खां अॻु में ई नास करे छॾींदो आहे। सो इहो आहे टुकनि जो अमल ऐं टुकनि जो इस्तेमालु। आख़िर में असां ॻाल्हाईंदासीं बायोटेक्नोलॉजीअ जे प्रोस ऐं कोन्स जे बारे में। प्रोस चइबो आहे भलायुनि खे या चङायुनि खे ऐं कोन्स चइबो आहे बुरायुनि खे। हिकिड़ी ॻाल्हि नोट कंदा हलो त बायोटेक्नोलॉजी हिकिड़ी निस्बतन नई साइंस आहे। इनखे घणो अरसो कोन थियो आहे दुनिया में। उन जे करे उनजे कोन्स मां को बि साबित थियल कोन्हे, यानी इन जूं साबित थियल बुरायूं कोन्हनि। पर ही जेके बि कोन्स ते बुरायूं असां ॾिसूं था उहे माण्हुनि जे ज़हन में अनुमान आहिनि, ख़दशा आहिनि, विसविस आहिनि या शुभ आहिनि। इहे साबित थियल कोन्हनि। पर तंहिं हूंदे बि दुनिया जा 50% माण्हू यानी अध ते माण्हू इहो यकीन था रखनि त इहे बुरायूं बायोटेक्नोलॉजीअ जे करे थी सघनि थियूं। सो अचो त असां पहिरीं प्रोस ते अचूं। असां अंग्रेज़ी में पढ़ंदासीं, उन खां पोइ सिंधीअ में। हाई क्वालिटी फूड असांखे मुहैया थी करे, हायर आउटपुट या मुहैया थी करे, वाइटामिन एंड न्यूट्रिशन एनरिचमेंट करे सघिजे थी खाधे में, ऐं लॉन्गर शेल्फ लाइफ। यानी हिकिड़ो फ़ाइदो जेको आहे बायोटेक्नोलॉजी जो उहो इहो आहे त बायोटेक्नोलॉजीअ जे वसीले हासिल कयल फ़सुल असांखे आला मयार जी खुराक था ॾियनि, घणी पैदावार था ॾियनि, विटामिन ऐं ग़िज़ायत जो वाधारो उन्हनि में थी सघे थो ऐं उहे देरि पाइनि, यानी उहे देरि ताईं ख़राबु नथा थियनि। ॿियो आहे रिड्यूस स्टारवेशन, एक्सट्रीम वेदर रेजिस्टेंस, लोअर डिपेंडेंस ऑन द नेशंस। बुख में ऐं ॿियनि मुल्कनि ते भाड़ण में घटिताई थिए थी हिन जे करे, छो त ही फ़ज़ल जेके आहिनि उहे तमामु जांठा हूंदा आहिनि ऐं ख़राबु वेदर कंडीशन में यानी मौसमी हालतुनि में बि उहे ख़राबु कोन थींदा आहिनि, कोन सड़ंदा आहिनि। उनजे करे बुख जो ख़ात्मो कनि था।
mass production of important medicines, treatment of genetic disorder. अहम दवाउं जी वॾे पैमाने ते तयारीअ में मदद कनि था ऐं जीनियाती घटिताइण जे इलाज खे बि मुहैया कनि था। इम्यूनिटी थ्रू वैक्सीनेशन, वैक्सीनेशन ज़रिए क़ुवत मदाफ़त में इज़ाफ़ो थिए थो ऐं बीमारियूं घटि थियनि थियूं ऐं इंसान जो मौत घटि थो थिए, ख़ासि करे ॿारनि जो मौत घटि थिए थो। बायोडिग्रेडेबल प्रोडक्ट्स, लेस प्लास्टिक वेस्ट, लेस एयर पोल्यूशन। बायोडिग्रेडेबल प्रोडक्ट्स उहे आहिनि जेके असांजे प्लास्टिक जी शयुनि खे रिप्लेस कंदियूं आहिनि, यानी जंहिंजी जाते प्लास्टिक जी शयुनि जी जाते जेके इस्तेमालु कयूं हूंदियूं आहिनि पर उहे डिग्रेडेबल हूंदा आहिनि, यानी ज़मीन में तहलील थी वेंदियूं आहिनि। उन जे करे प्लास्टिक जो आलूदगी घटि थी थिए ऐं हवा जी आलूदगी बि घटि थी थिए। उन खां पोइ स्लोइंग डाउन ग्लोबल वार्मिंग, यानी आलमी तपश में घटिताई जो सबबु थिए थी बायोटेक्नोलॉजी। हाणे अचूं था ख़दिशनि ते, शुबहनि ते। मां बुरायूं कोन चवंदुसि, इहे ख़दिशात आहिनि ऐं शुबा आहिनि ऐं अनुमान आहिनि माण्हुनि जा। पहिरियों आहे रिलीजियस एंड एथिक कंसर्न्स, दीनी ऐं इख़लाक़ी विसवसा आहिनि। दीनी विसवसा इहे आहिनि त शायदि इहो ख़ालिक जे कम में हथ चुरांदा आहे। ख़ालिक हिकिड़ी शइ हिकिड़े तरीक़े सां ठाही आहे, असां उन शइ खे अंदरूनी तौर ते मटायूं था ऐं इहो ख़ालिक जे कम में हथ चुरांदा आहे। ऐं इख़लाक़ी बि थियनि था उन में, त छा इख़लाक़ी तौर ते इहो सही आहे करणु, छा असांखे असांजो माहौल इहा इजाज़त ॾिए थो, इहे सभु इख़लाक़ी शुबा आहिनि। उन खां पोइ जेनेटिक एंड हेल्थ इशूज़ आहिनि, जंहिंमें असां जीनियाती मसइला ऐं सिहत ते असर जा मसइला करे चई सघूं था। माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त जीनियाती तब्दीली जेका इंसान जे अंदरि थिए पई थी इन्हनि बायोटेक्नोलॉजी जे प्रोडक्ट्स जे करे, उहा अॻिते हली ख़तरनाक जीनियाती मसइलनि खे पैदा करे सघे थी, यानी इंसान में जीनियाई घटितायूं पैदा थी सघनि थियूं। माण्हू इहो बि सम्झनि था त अॼुकल्ह जेके बीमारियूं वधियल आहिनि, जीअं ओबेसिटी आहे यानी थोल आहे या कैंसर आहे, उहे सभु बायोटेक्नोलॉजीअ जे करे ई आहिनि, पर इहो साबित थियल न आहे। उन खां पोइ माण्हुनि जो ख़्यालु आहे त सॉइल पॉल्यूशन एंड इनफर्टिलिटी जेका आहे उहा वधे थी, यानी जेका मिटी आहे उहा वधीक आलूदा थी थिए, उन जी ज़रख़ेज़ियत में घटिताई थिए थी। माण्हू इहो बि सोचनि था त एपिडेमिक्स ऐं पेंडेमिक्स जेके आहिनि उहे बायोटेक्नोलॉजीअ जे करे फैलिजनि था, यानी जेके विबाई मर्ज़ आहिनि उहे बायोटेक्नोलॉजीअ जे करे फैलिजनि था, उनजे ग़लति इस्तेमाल जे करे फैलिजनि था। उन खां पोइ सोशल इशूज़ आहिनि, अनएम्प्लॉयमेंट ऐं पॉवर्टी, यानी समाजी मसइला आहिनि कुझु जंहिंमें इहो चयो वञे थो त ॻोठनि में छो त कंहिं हिकिड़ी जाते पैदावार तमामु वधीक थी वेंदी, उनजे करे ॿियनि जॻहियुनि ते जिते ॻोठनि में नंढा नंढियूं ज़मीनूं आहिनि, नंढा नंढा हारी आहिनि, उन्हनि में बेरोज़गारी वधंदी ऐं उन्हनि में बुख वधंदी। उन खां पोइ कुझु ट्रेडिंग ऐं कॉमर्स जा मसइला आहिनि, यानी कारोबार ऐं वापार जा मसइला आहिनि। जीअं चवंदा त ओवर प्रोडक्शन जे करे उन शयुनि खे खपाइण में मसइलो थींदो, या इम्पोर्ट एक्सपोर्ट में जेको आहे घटिताई थींदी, या इहो बि चयो वञे थो त हिन जे करे जेको आहे उहो शयुनि जी क़ीमतुनि में हेठि मथां थींदी। सो इहे सभु मसइला जेके आहिनि उहे इंसान जे ज़हन में आहिनि, इंसान सोचे थो, पर इहे मसइला अञा साबित थियल कोन आहिनि। इन ते असां पंहिंजे हिन सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी इंशाअल्लाह ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।